नाज़रीन, रिसालदार वारे इलाइक़े मां अफ़सोसनाक ख़बर आहे जेका असां शेयर कयूं पिया। शाहीवाह पुल भरिसां अफ़सोसनाक वाक़ियो। 2 नौजवान हवा में बुॾी फौत थी विया। लाश अञा ताईं हथ न आया। कंदोगोड़ शाहीवाह पुल भरिसां अफ़सोसनाक वाक़िए में ॻोठ प्यारो ख़ान गोलो जा रहावासी नसीबुल्ला वलद मोहम्मद सलाह गोलो ऐं लालू वलद ग़ुलाम नबी गोलो वाह में बुॾी फौत थी विया। वाक़िए खे काफ़ी वक़्तु गुज़रण बावजूदि अञा ताईं ॿिन्ही नौजवाननि जा लाश हथ न अची सघिया आहिनि। मक़ामी माण्हू पहुची पंहिंजी मदद पाण ते हिते ॻोल्हा में रुधल आहिनि, जॾहिं त हिन वक़्त ताईं इंतिज़ामिया न पहुती आहे। इलाइक़े में सख़्तु ॻणती ऐं ॾुख जी लहर छहियल आहे। इलाइक़े जे रहावासियुनि मुतालबो कयो आहे त इंतिज़ामिया फ़ौरी तौर ते वाक़िए वारे हंधि पहुची रेस्क्यू ऑपरेशन शुरू करे जीअं लाश जल्द हथ करे वारसनि हवाले कया वञनि।